छो जो हिन सेशन जो नालो आहे कंट्रीब्यूशन ऑफ सिंधी डायस्पोरा। तो उन गुज़िरियल सेशन में बि सिंधी डायस्पोरा जो थोरो घणो ज़िक्र थियो ऐं हिन सेशन में असां सां गॾु जेके महिमान आहिनि उन्हनि में असां सां डॉक्टर एजाज़ तुर्क साहब वेठा आहिनि, जेकॾहिं मां परियां खां शुरू थियां ऐं सवाल में तव्हां खां ई शुरू थीबो। ठीकु आहे। डॉक्टर एजाज़ तुर्क साहब 80 जे ॾहाके में यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका में शिफ्ट थिया हुआ ऐं उते पंहिंजे मेडिकल साइंस जे शोबे में ई उन्हनि जॉब कई। उनखां पोइ डॉक्टर मिठल वकासी साहब असां सां गॾु आहिनि, उहे बि अमेरिका में पंहिंजे प्रोफेशन में कमु कनि पिया। ऐं डॉक्टर वलीद शेख साहब सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जा प्रेसिडेंट बि रही चुका आहिनि ऐं उहे पंहिंजे प्रोफेशन में उते कंट्रीब्यूट कनि पिया। हर साल मुंहिंजे ख़्याल में हिकु ॿ दफ़ा सिंध में उन्हनि जो अचणु थिए थो त मुख़्तलिफ़ माण्हुनि सां सियासी समाजी क़िस्म जे जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि में हू उन्हनि सां शिरकत कंदा आहिनि ऐं कचहरियूं कंदा आहिनि। उन्हनि खां पोइ आख़िरी गेस्ट असांजा आहिनि अकरम काइमखानी साहब, लंदन में होते हैं और वहाँ पे वो भी कल्चरल एक्टिविटीज़ में काफ़ी इन्वॉल्व हैं। शुरुआत कयूं था डॉक्टर एजाज़ साहब खां। डॉक्टर साहब तव्हां असांखे साना जे हवाले सां ऐं प्लस में अदरवाइज़ बि जेका तव्हां वटि ॼाण आहे, ॿाहिरि तव्हां रहो था उते मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलो था जेके हिन इलाइक़े जा आहिनि, तव्हांजे ख़्याल में तव्हां कीअं था ॾिसो त हिकिड़ी त कंट्रीब्यूशन असांजी डायस्पोरा जी उते पंहिंजे लाइ आहे, पंहिंजी तरक़ी, उते जेके मुख़्तलिफ़ माण्हू रहनि था उन्हनि जी डेवलपमेंट, उन्हनि खे गॾु करणु, उन्हनि जी एसोसिएशन रखणु त जीअं उहे पंहिंजे ॿोलीअ सां, पंहिंजी सकाफ़त सां ऐं पंहिंजनि माण्हुनि सां नेटवर्क में कनेक्टेड रहनि। हिकिड़ी त इहा आहे। ॿियो वरी पंहिंजे होमलैंड लाइ, सिंध लाइ, वतन लाइ कंट्रीब्यूशन, इन्हनि ॿिन्ही हवालनि सां तव्हां ॿुधाईंदो त अॼुकल्ह की कंट्रीब्यूशन्स छा आहिनि ख़ासि तौर ते साना जूं? सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका 1984 में ठाहिणु शुरू कई। पहिरियों दफ़ो 85 में मिलिया, 86 में, पोइ 1987 में डॉक्टर वकासी साहब ऐं मां ऐं कुझु ॿिया दोस्त उन में शामिलु थियासीं। 1988 में वलीद अमेरिका आयो त इमीडिएटली बिकॉज़ वी वर देयर, त पोइ इहा आहिस्ते आहिस्ते असांजी जेका हूंदी हुई ऑर्गेनाइज़ेशन, पहिरीं 35-40 माण्हू हूंदा, पोइ 60-70 थिया, पोइ 100 थिया, हाणे उहा आहिस्ते आहिस्ते वधे पई। ऐं हीअ ऑर्गेनाइज़ेशन जेका आहे, आई विल बी स्पीकिंग अबाउट सिंधी एसोसिएशन नॉर्थ अमेरिका, जंहिंजी असीं कंहिं हद ताईं हिते नुमाइंदगी कयूं पिया, त इन में पोटेंशियल घणो आहे। वी कैन डू लॉट ऑफ थिंग्स। हिकिड़ो त आहे त हितां जेको सिंधी नौजवान जेको उते वञे थो उनखे असीं गाइड करे सघूं था। हाणे रिसेंटली असां सिंधी डॉक्टर्स जी हिते ऑर्गेनाइज़ेशन ठाहे अथऊं पिवना जे नाले सां, फिजिशियंस ऑफ इंडस वैली ऑफ नॉर्थ अमेरिका। त हाउ कैन वी गाइड न्यू सिंधी फिजिशियन। ऐं असांजी इहा कोशिशि इहा आहे त हिते जेके बि मेडिकल स्कूल्स आहिनि सिंध में, एंड वी आर नॉट उन में असां कंहिंसां बि सिंध जॾहिं चऊं था त डाओ मेडिकल कॉलेज बि सिंध आहे, आगा खान बि सिंध आहे, त सिंध जो जेको बि माण्हू हूंदो उन बिना कंहिं विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन, वी विल नॉट डिस्क्रिमिनेट, वी डोंट बिलीव इन डिस्क्रिमिनेशन। ऐं नेचुरली असांजो ख़ासि कर इहो रूरल एरिया खे अपलिफ्ट करण लाइ इहो हो, पर असीं कंहिंसां बि डिस्क्रिमिनेट न कंदासीं। इहो हिकिड़ो मिसाल हो। ॿिया जेके शागिर्द अचनि था उन्हनि खे बि असीं फैसिलिटेट करे सघूं था। पर उनखां वधीक जेको असांजो आहे न, हिते जेका पॉलिटिकल जेकी सिचुएशन आहे, when I say political situation, we are involved in politics, we are not involved in the भई असांखे पीपल्स पार्टी खे सपोर्ट करिणो आहे या AGP खे सपोर्ट करिणो आहे, GS, वी आर नॉट इन पार्टी पॉलिटिक्स। पर जेके सिंध जा मसइला जेके आहिनि न, पाणीअ जो मसइलो आहे, ॿोलीअ जो मसइलो आहे, डेमोक्रेसी जो मसइलो आहे, लॉ एंड ऑर्डर जो मसइलो, इहे सभु सोशल मसइला आहिनि। इहे सिंध में हाणे हीअं दोस्तनि पे ॻाल्हि कई, इहे नौजवान आया, कमाल शर्मनाक हद ताईं शर्म थो अचे त KP में ऐं पंजाब में 15 सालनि खां IT डिपार्टमेंट या डायरेक्टोरेट वॉट एवर नेम दे कॉल्ड इट, पर सिंध में आई कोन्हे, बोर्ड जुड़ी चुका है। बोर्ड हाणे इहा दैट शोज द सीरियसनेस ऑफ द सिंध गवर्नमेंट। आया इट इज़ बिकॉज दे आर अनसीरियस और दे आर इग्नोरेंट। ॿिन्ही सूरत में तमामु इहा जेका सूरत हाल आहे
ऐं नथो चवां निंदियूं वेही ऐं रिक्वेस्ट थो कयां हिन प्लेटफॉर्म तां सिंध गवर्नमेंट खे प्लीज़ ख़ुदा जे वास्ते हिन वक़्तु दुनिया IT जी तरफ़ वञे पई हीउ जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे जंहिंमें डॉक्टर वकासी साहिबु काफ़ी कुझु हुन ते कमु बि कयो आहे वीचारो सदाईं रड़ियूं कंदो रहंदो आहे केतिरनि सालनि खां बाबा हीउ जेको आहे उन में सिंधियुनि खे अचणु घुरिजे त सिंध गवर्नमेंट खे मुंहिंजी अपील आहे हिन प्लेटफॉर्म ते ख़ुदा जे वास्ते थोरो सीरियस थियो हीउ जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे या IT आहे या साइंस आहे उन में वकास साहब तव्हां खां मुंहिंजो इहो सुवालु आहे हिकिड़ो जेको साॻियो ई एजाज़ साहिब सां हुयो की कंट्रीब्यूशन्स छा पियूं हलनि सना जूं या ओवरऑल ॿियूं अमेरिका में या दुनिया में डायस्पोरा जूं टूवर्ड्स द होमलैंड। पर दोस्तनि यारनि सां मुंहिंजी निस्बत काफ़ी पुरानी रही आहे ऐं तारीफ़ तौरु आउं तव्हां सां इहो चई सघां थो त मुंहिंजे सॼे पासे डॉक्टर वलीद साहब जिन वेठा आहिनि जेके साना जा प्रेसिडेंट 4 साल रहिया आहिनि ऐं हिकिड़ी वाटरशेड टाइमिंग हुई जो साना खे उन्हनि हिकिड़े नए रुख सां नई जुस्तजू सां पेश कयो उहे मौजूदु आहिनि। मुंहिंजे खॿे पासे एजाज़ तुर्क साहब जेको आहे सो उहो आहे असांजो हुते सिंधी डायस्पोरा जो सम्झो त किंग विदाउट क्राउन सदर बदल न आहे। असीं हिक ॿिए सां कोशिशि कंदा हुआसीं त वर्कर हुजूं पर हाणे हिननि दोस्तनि डॉक्टर वलीद साहब ऐं तुर्क साहब असां वर्करनि खे ट्रांसेंड करे ही दोस्त जेके आहिनि से पंहिंजे तन मन धन सां पंहिंजी हिन जंग में काहे पिया आहिनि। असीं अञा पोइ हिते आहियूं असीं वरी आहियूं हिकिड़ा शागिर्द पढ़ण वारा या वेही ॾिसण वारा हिकिड़े ख़ामोश नमूने सां मुशाहिदा। थोरी असांजी तारीख़ थोरी लंबी आहे छाकाणि त आउं वियो 73 में ऐं साना जो ठहणु त आहे 84 जो पर सिंधी तंज़ीम जी जेको बुनियादु हुयो उहो बुनियादी जो जेको ॿिज हो उहो भुटे साहब जी वफ़ात उते अमेरिका में उन वक़्तु दोस्तनि में इहो सोच वीचार आयो त का तंज़ीम हुजणु घुरिजे ऐं पोइ उहा सिंधी तंज़ीम 1981 में उहा सिंधी तंज़ीम ठही ऐं उन जी घटि में घटि हिकिड़ी पहिरीं कन्वेंशन थी लॉस एंजलिस में जंहिंजी चीफ गेस्ट हुई बेनज़ीर भुट्टो। तव्हां साना जी ॻाल्हि पिया कयो या का ॿी तंज़ीम? साना न हुई। कहिड़ी तंज़ीम हुई उहा सिंधी तंज़ीम। सिंधी तंज़ीम। हा साना जो अचणु पोइ थियो आहे ऐं साना जे अचण में वरी कुझु सिंध बलोचिस्तान फ्रंट जेको हो वरी कुझु उहे बि काविशूं हुयूं फिरोज़ अहमद साहब जूं वॾियूं काविशूं हुयूं अल्ताफ़ जूं काविशूं हुयूं हाणे उहो बुनियादु त पियो हाशमानी साहब जी काविशूं अली नवाज़ मेमून उनजी भेण उन्हनि जूं वॾियूं कंट्रीब्यूशन हुयूं उन्हनि जी किचन में साना ठही कैनेडा में बहरहाल इहे हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हियूं आहिनि। पर पोइ उनखे जेको बूस्टर अचे शामिलु थियो उहो जेका उहो जीअं हिकिड़ी सम्झो त बोतल में तिॾ जेका हुई उहो बोतल में तिॾ हुई डॉक्टर एजाज़ तुर्क साहब उहो तिॾ वठी जो टपा ॾिनई त ॿियूं तिॾियूं बि बोतल में भॼणु शुरू कयूं। हाणे उतां खां असांजी कहाणी दोस्तनि जी गॾु शुरू थी आहे। हाणे तारीख़ त वॾी आहे पर उन ते आउं टाइम जे इख़्तिसार सां न ॻाल्हाईंदुसि। ऐं बुनियादी तरह हिकिड़ो शागिर्दु आहियां वर्कर आहियां वर्कर जे लिहाज़ सां मां पाण खे चई सघां थो ऐं एक्टिविस्ट कोन आहियां ऐं लीडर बि कोन रहियो आहे कॾहिं कॉन्फ्रेंस में शमूलियत मुंहिंजी घटि आहे। असीं हिकिड़ा मुशाहिदे जे नमूने सां हिकिड़ो हिन मई में बल्कि जुलाई में मूंखे अमेरिका में 50 साल पूरा थींदा त उन 50 साल जो पंहिंजे जिते ओर पूरियल आहे असांजी उन सां त लाॻापा आहिनि ई आहिनि ॻोठ आहे असांजो असांजा घर आहिनि असांजा क़ब्रस्तान आहिनि मस्जिदूं आहिनि लाॻापा आहिनि भाइर भेनरूं आहिनि मारोड़ा आहिनि उन सां लाॻापा रहिया आहिनि पर उतां जे समाज सां बि असां छाकाणि त प्रोफेशन आहे मेडिकल
उनजे करे तमामु इंटीमेटली इन्वॉल्व आहियूं, छाकाणि त मरीज़ खां का बि शइ कुझु बि त हू तव्हांखे ऑनेस्टली ॿुधाईंदो, तव्हां खां लिकाईंदो न तुंहिंजो माण्हू। उहे मुशाहिदा बि आहिनि। दुनिया वरी जेका हिसाब बैलिस्टिक थी आहे, जाग्राफी में थी आहे, हज़रत इंसान जेको आहे सो लैंड जाग्राफी खां शुरू थियो, पोइ रिवर जी जाग्राफी में अची वियो, पोइ ओशन जी जाग्राफी में अची वियो, पोइ एयर स्पेस एयर जाग्राफी में रेडियो ऐं हवाई जहाज़ में अची वियो। हाणे असीं जंहिं दौर में दाख़िल थिया आहियूं उहा आहे साइबर स्पेस जी जाग्राफी। हाणे उन साइबर स्पेस जी जाग्राफी में असांजी कहिड़ी सोच हुजणु घुरिजे, असां मारूड़ा पोइ जेके आहिनि उन्हनि जो कहिड़ो हाल आहे, असांजे हराइज़न ते कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, ऐं उन ते कुझु जेकॾहिं इजाज़त हुजे त मां थोरो ॻाल्हाइण जी कोशिशि। जी बिल्कुलु। छाकाणि त हिकिड़ी मुशाहिदो कयूं पिया था, पंहिंजे अमरीकी समाज खे बि चङी तरह सां असां तोरियो मापियो आहे, तकियो ऐं तोरियो आहे। पंहिंजे समाज सां जा त मुशाहिदा त असांजा ज़ाती मुशाहिदा आहिनि, पाकिस्तान ठहण खां अॻु मूंखे यादगिरियूं आहिनि, पर इहो पाकिस्तान ठहण खां पोइ जेका सिंध जी भींग थी आहे उहा बि असां ॾिसूं पिया था। ऐं उन में सिंध जो जेको रिस्पॉन्स आहे, उहो जेको मातम वारो या प्रोटेस्ट वारो या डाउन करण वारो, उहो हिसो बि ॾिसूं पिया। वरी क़ौमी तंज़ीमुनि जो जेका थोरो मां इंटरव्यू कंदुसि त असां जेकॾहिं थोरो टॉपिक ते मां उनखे कंप्लीट थो कयां त हींअर 21st सेंचुरी में असां हराइज़न ते फ्यूचर में जेका कुझु अपॉर्चुनिटी ॾिसूं पिया था, उहा अपॉर्चुनिटी पॉलिटिकल एक्टिविज़म घटि आहे, छाकाणि त उहा मतम ऐं न्यूसेंस क्रिएट करे सघे थी, पर तव्हांजी हैसियत ऐं तव्हांजो वज़न उहा न वधाए सघंदी। तव्हांजी हैसियत ऐं वज़न वधाइण जे लाइ तव्हांखे दुनिया जे ॾांहुं खां सिखणो पवंदो त तव्हां कहिड़ी दुनिया में दाख़िल थिया आहियो। अंग्रेज़नि जे अचण खां पोइ असां जेका ग्लोबल वर्ल्ड में दाख़िल थियासीं ऐं उन में जेका असांखे सोशल मोबिलिटी आई ऐं जेका मॉडर्न वर्ल्ड आई, जेका इंडस्ट्रियल रिवोल्यूशन जेको हिते पहुतो, उन में जेके असांजा जेके ॾाह हुआ उन्हनि जेको कुझु कयो, तव्हांजो हसन अली अफंदी हो, तव्हांजो मिर्ज़ा खलीज बेग हो, तव्हांजा दाऊद पोटर साहिबु हो, नूर मोहम्मद लाखियर हो जंहिं नूर मोहम्मद स्कूल ठाहियो, तव्हांजो जमाल अबड़े साहिब जो वालिद हुयो। इहे माण्हू जिन माण्हुनि एजुकेशन तालीम ऐं इल्म जी परख खे सुञातो ऐं उनखे अॻिते कयो, ऐं उन खां पोइ जेको पाकिस्तान ठहियो उन में असीं कंहिं तरह सां रुली विया आहियूं। हाणे जेका 21st सेंचुरी में आई आहे उन में जेको हथियार पिया असांखे शामिलु थियनि, उन में आहिनि तव्हांजी टेक्नोलॉजी ऐं जेको एल्विन टोफलर चए थो फ्यूचरिस्ट, त तव्हांजी जेका वैल्यू आहे उहा लैंड लेबर ऐं कैपिटल खे ट्रांसेंड करे हींअर लैंड जेका आहे सा मैकेनाइज़ थी वई, लेबर तव्हांजो जेको आहे सो तव्हांजो एंगल साहब ऐं गुम थी विया, तव्हांजो कैपिटल जेको आहे सो उन वञी चोट कयो आहे, तव्हांजी ग्लोबलाइज़ेशन ऐं साम्राज्य चोट कई आहे। हींअर जेको तव्हांखे पावर हूंदो उहो हूंदो नॉलेज। सही। उन नॉलेज जे लिहाज़ सां मां हीअ किताबु मुरतिब कयो आहे जंहिंमें मैसेज आहे, तव्हां हिन कवर में तव्हांजी मैसेज आहे सॼो। डॉक्टर साहब वरी बैक टू द टॉपिक, डॉक्टर वकास साहब काफ़ी जनरलाइज़ ऐं इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं कयूं। तव्हां छा था सम्झो त जेका सिंधी डायस्पोरा अमेरिका में आहे उनखे सिंध सां कनेक्टिविटी में कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि, ऐं ख़ासि तौर ते जेको असांजे नौजवान जो सेशन थियो उहो पर्सपेक्टिव ज़रूरु खणिजो त हीअ जेका स्किल ऐं नॉलेज ट्रांसफॉर्मेशन आहे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं कंट्रीब्यूशन्स थी सघनि थियूं डायस्पोरा जे तरफ़ां। थैंक यू साईं, थैंक यू वेरी मच। पहिरीं त तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जो असांखे स्टेज ते विहारियो अथव, ऐं साईं पंहिंजो वकासी साहिबु, यू बिन वेरी काइंड। इहो कुझु असीं सभु कुझु हुजूं आहे जेको तव्हां चयो सो त रेवोल्यूशन अची वञे हा, पर बार वकासी साहिब ऐं इजाज़ काफ़ी डिटेल में ॿुधाए विया आहिनि, सो आई विल बी वेरी स्पेसिफिक त
how can we be of help to the young Sindhis who ever venture to come to United States. ॿिनि तरीक़े सां इहा ॻाल्हि कंदुसि. पहिरीं सना सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जेका आहे सा हाणे असांजा इलेक्शन थी पूरा थिया ऐं नई ईसी जेको आहे सो कमु संभालियो आहे ऐं दे हैव बिन एक्सट्रीमली प्रोएक्टिव ऐं हिकिड़ो विंग सना में ठाहियो वियो आहे ओनली टू हेल्प people who arrive, Sindhis who arrive newly in United States. Kehड़ी बि field में हुजनि. We now have a 24/7 toll-free number जिते सिंधी पुॼे थो त हू जेको आहे सो उन फ़ोन नंबर खे इस्तेमालु करे ऐं असां सां कॉन्टेक्ट करे सघे थो ऐं इहो वादो आहे त जेको कुझु थी सघंदो we will guide them and do whatever can be done. नंबर 2 नई ऑर्गेनाइजेशन जेका ठही आहे पिवना जे नाले सां उनजो मूंखे ख़्यालु आहे छो सदर कयो अथनि बट आई एम एट द प्रेसिडेंट ऑफ साना जो त तमामु घणी कनेक्टिविटी आहे पर एॾो वॾो उनजो को डोमेन न आहे न उनजी एॾी वॾी कैपेसिटी आहे त असांखे अञा घणो कमु इन हवाले सां करिणो पवंदो. तव्हां इंग्लैंड में या लंडन में हूंदा आहियो त उते तव्हां छा था सम्झो कहिड़ियूं अहिड़ियूं एक्टिविटीज़ थी सघनि थियूं कहिड़ो अहिड़ो रोल प्ले थी सघे थो त असांजो नौजवान कनेक्ट थी सघे जदीद दौर सां जदीद ख़्यालनि सां जदीद प्रोफेशन्स सां. बहुत बहुत शुक्रिया, मेहरबानी. सबसे पहले तो मेरी माजरत कि मैं सिंध में पैदा होने के बावजूद सिंधी बोल नहीं सकता हूँ, समझ सकता हूँ. सॉरी, मैं बहुत शर्मिंदा हूँ. हमने अभी वहाँ रिसेंटली क्लासेस शुरू की हैं और हो सकता है कि जावेद सुमरो साहब की क़यादत में हम सिंधी सीखना शुरू कर रहे हैं इंशाल्लाह. तो यहाँ मैं सबसे बहुत शुक्रिया अदा करता हूँ सिंध लिटरेचर फेस्टिवल का और ये बहुत ज़बरदस्त काम है और मैंने इस पहली मरतबा में शिरकत कर रहा हूँ. 6 साल से ये हो रहा है और नौजवानों की इतनी बड़ी सिंधी नौजवानों की इतनी बड़ी सिंध से ताल्लुक़ की तादाद को देखकर एहसास होता है कि लोग जानना चाहते हैं, सीखना चाहते हैं. हमारे साथ मैं क्योंकि एक पॉलिटिकल वर्कर हूँ और एक एक्टिविस्ट हूँ, डॉक्टर साहिबान प्रोफेशनल लोग हैं, तो मैं अपने उस हिसाब से बात करूँगा कि हमारे साथ बदनसीबी ये हुई कि हमारा जो डायस्पोरा है और हमारी जो शख्सी या कौमी हैसियत है उभर नहीं पाई. उसकी बुनियादी वजह पाकिस्तान के अंदर जैसा कि आपको पता है 75 सालों में 50 साल तो मार्शल लॉ रहा है और मार्शल लॉ ने एक ऐसा माहौल क्रिएट किया कि वहाँ जो बाहर लोग रहते थे वो कनेक्ट ही नहीं हो पाते थे और ख़ास तौर पे सिंध से ताल्लुक़ रखने वाले तो हमेशा ही मेरे ख़्याल में अताप का शिकार रहे हैं इस पूरे मार्शल लॉ दौर में. इसकी वजह से क्या हुआ कि उनकी एक्टिविटीज़ हमेशा से जो है दबाई गई और वो फल फूल नहीं सके. अब जैसे कि आपको पता है भुट्टो शहीद की इक़्तिदार में आने के बाद से एक्टिविटी शुरू हुई. सिंध से लोग जो है वो जो राइटर्स थे, थिंकर्स थे, वो शहरों की तरफ आए, पूरे पाकिस्तान में पहचाने गए, लाए गए. तो इस तरह से बात फैली और वो अभी सिलसिला जारी था कि माशाअल्लाह ने उसको कट ऑफ कर दिया और फिर हमें टुकड़ियों में बांट दिया गया हर सतह पे. अब ये बहुत अच्छा हो रहा है. ये जो मैं कहता हूँ सबसे ज़्यादा क्रेडिट जाता है हमारे, जिस तरह ये सिंध लिटरेचर फेस्टिवल में हमारे डॉक्टर नूरुद्दीन शाह साहबा हैं, अयूब शेख हैं और हमारे गोपांग है, काका हैं और हम अपने अहमद शाह साहब हैं. ये बहुत शानदार काम कर रहे हैं और ये इसके सबसे बड़ा क्रेडिट जो है सिंध हुकूमत को देते हैं और ख़ास तौर पे उनके कल्चर डिपार्टमेंट को कि वो बहुत आगे बढ़ कर के इसमें हिस्सा ले रहे हैं. अभी हम रिसेंटली एक बहुत बड़ी कॉन्फ्रेंस करने वाले थे बरतानिया के अंदर और हमने वहाँ पे बनाया है इंडस लवर्स फोरम. हाँ, उसके तहत हम ही चाहते हैं कि सिंध के नाम पे हम काम करें. देखें, हम सब सिंधी हैं और मैं बरतानिया में रहता हूँ. आज नौजवान बैठे हैं इसलिए मैं बात कर रहा हूँ. मैं बरतानिया में रहता हूँ, मुझसे कोई नहीं पूछता कि मैं नया बरतानवी हूँ या पुराना बरतानवी हूँ. मुझसे कोई नहीं पूछता कि आप कौन से वाले ब्रिटिश हो. तो मैं अगर मेरे पास पासपोर्ट होल्डर हूँ
तो मैं ब्रिटिश हूँ। तो ये ठीक है कि मैं 10-20 सालों से, 25 सालों से, 50 सालों से हूँ, लेकिन इसी तरीके से हमें अपने दिलों को बड़ा करना चाहिए, इन नफ़रतों को ख़त्म करना चाहिए। इसीलिए हमने इंडस लवर्स फोरम के नाम से भी काम शुरू किया है। हम वहाँ पे फैज़ कल्चरल फाउंडेशन के नाम से हमने 9-10 सालों से हम एक तहरीक चला रहे हैं, और मेरे ख़्याल में उसमें बहुत लोग शरीक होते हैं और हर इलाके के लोग आते हैं। ख़ास तौर पे मैं आपको यकीन दिलाता हूँ कि बरतानिया में, जिस तरह अमेरिका में तो बहुत ज़्यादा है, बरतानिया में और यूरोप में आप इस वक्त सिंधी, अगर आप सिर्फ उर्दू बोलने वाले उनको निकाल दें, सिंधी बोलने वाले लोग जो हैं उनकी बहुत बड़ी तादाद में डॉक्टर्स, इंजीनियर्स, स्टूडेंट्स हैं, और वो बड़े ब्रॉड माइंडेड हैं। मतलब मैंने नहीं देखा कि उनके अंदर वो पुरानी किस्म की रवायती जो तफरीक थी ना वो मौजूद है। वो वेलकम करते हैं, और उनके वेलकम करने में कि हम वहाँ कई प्रोग्राम करते हैं हर साल, और बहुत लोग शरीक होते हैं उसके अंदर। और मैं समझता हूँ यही वो तरीका है कि हम जुड़ सकते हैं, और हमारा रोल ये है। और सिंध से मोहब्बत मेरा ख़्याल में आपके यहाँ से, पाकिस्तान से ज़्यादा वहाँ नज़र आती है। अगर आप जेन्युइनली, अभी मैं आपको मिसाल देता हूँ कि अभी हमने अनाउंस किया कि हम 11 मार्च को हम करेंगे हमारा उस पर मोंजदाड़ो के सिलसिले में हम कर रहे थे, और 11 मार्च को हमने अनाउंस किया। यकीन करें कि अभी हमने सिर्फ फेसबुक पे वैसे ही एक लिखा आइडिया, कुछ हमारे दोस्त थे हमारे साथ कि भाई ये होगा प्रोग्राम, आनन फानन 4 या 5 दिनों में हमारे पास वहाँ पे, अच्छा जिस तरह यहाँ पे आप हज़ारों लोग जमा हो जाते हैं, डॉक्टर साहबान जानते होंगे, वहाँ पर थोड़े से लोग भी जमा करना जो होता है बहुत बड़ा काम होता है। तो उस हॉल में जिसमें हम करना चाहते थे उसकी कोई 1000 लोगों की गुंजाइश थी उसमें। तो हमारा ख्याल था कि यार बहुत मुश्किल होगा, अभी ये गया है, इसने कोविड ने बहुत हालात ख़राब किए, तो हम किस तरह, यकीन करें हम 1 हफ़्ता भी नहीं हुआ फेसबुक पे अभी इश्तिहार रेडी नहीं हुआ, और हमारे तकरीबन 760 टिकट जो है वो सोल्ड हो गए इमीडिएटली। तो ये इसे ज़ाहिर करता है कि लोग ख़ास तौर पे जो सिंधी वहाँ रह रहे हैं और सिंध से जिनका ताल्लुक़ है वो बहुत कनेक्टेड हैं अपने मोहब्बत करते हैं अपनी धरती से, और इसको जारी रहना चाहिए। उसकी तरीका यही है, ख़ास तौर पे जो हमारे सिंधी दानिशवर हैं उनका रोल अब मैं देख रहा हूँ, ये रोल कुछ सालों से तब्दील हुआ है, और ये यकीनन बेहतरी लाएगा और उन नफ़रतों को कम करेगा, और सिंध के लिए हम और बेहतर तरीके से काम कर सकेंगे। थैंक यू डॉक्टर साहब। ई तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं काइमखानी साहब जूं, त असांजा जेके उते वियल माण्हू आहिनि उन्हनि वटि मोहबत आहे, विछोड़े जो दर्द बि आहे, कनेक्टेड बि आहिनि सिंध सां समाओ संभे। पर हिकिड़ो ॿियो मूंखे जेको नज़र ईंदो आहे प्रॉब्लम, उहो इहो आहे त असां वटि पोइ बि हिकिड़ी प्रॉपर मैपिंग न आहे, त असांजा घणा माण्हू ॿाहिरि आहिनि, किथे किथे आहिनि, प्रोफाइलिंग न आहे, मैपिंग न आहे उन्हनि जी, यानी हिकिड़ी का ऑर्गेनाइज़्ड डेटा न आहे। ठीकु आहे, छो जो पहिरियों कमु त इहो ई थिए, ऐं उनखां पोइ असांखे अंदाज़ो थींदो त असांजी ॿाहिरिनि सॼी दुनिया में सिंधी डायस्पोरा जी वर्थ छा आहे, and how we can capitalize that worth in what forms and fields. So इहो मुमकिन आहे कमु करणु, ऐं जेकॾहिं इहो करे सघिजे थो त इनखे कंहिंखे करणु घुरिजे, कीअं कजे इहो कमु? साईं इहो तव्हां ॾाढो सुठी ॻाल्हि कई, पर बदकिस्मती सां असां अञा ताईं इहो रीच आउट कोन करे सघिया आहियूं। यानी डॉक्टर वकासी साहब मूंखे यादि थो अचे त 1990s में, अर्ली मिड 90s में शुरू कयो त की डायरेक्टरी सना जी सिंधी जेके रहनि था उनमें मुंहिंजे ख़्याल में 1000 खनि माण्हू हुआ उन वक़्त में। हाँ, नॉट नेसेसरली देवर मेंबर्स ऑफ सना, पर पोइ उहो सिलसिलो टुटी वियो। पर आई प्रॉमिस दैट वी विल गो एंड स्टार्ट वर्किंग ऑन इट। त अमेरिका, नॉर्थ अमेरिका में घणा सिंधी रहनि था। When we say Sindhi means those people who have roots from Sindh. They may be coming from Hong Kong, India or wherever. Okay. पर उन जो रूट्स जेके आहिनि मां यकीनन वो हज़ारनि में आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में नॉर्थ अमेरिका में जेके
उहो चवंदा आहिनि न त मां 50,000 खां मथे हूंदा अच्छा थी थो लख बि हुजनि सो पर इहो घणो पवंदो कॾहिं जी ॻाल्हि आहे इहो 50,000 जेको तव्हां इहो मुंहिंजो रफ एस्टिमेट रफ एस्टिमेट आहे पर मुंहिंजो हिकिड़ो ड्रीम आहे हो ऐं मां चाहियां पियो त असीं सिंधी डायस्पोरा जी हिकिड़ी वॾी कन्वेंशन करायूं मे बी इन दुबई जिते इट विल बी कन्वीनियंट फॉर ऑल द सिंधीज़ हू कैन कम फ्रॉम यूरोप नॉर्थ अमेरिका फॉर ईस्ट इंडिया सिंध सिंधी सभिनी खे इट विल बी नॉन पॉलिटिकल प्योरली नॉन पॉलिटिकल to revive हिकु जेको कनेक्शन जेको टुटी वियो आहे उनखे वरी जोड़ियूं इहो ज़रूरु थियणु घुरिजे इहो मां शुरू कई इहो ज़रूरु थियणु घुरिजे राम जेठ मलाणी सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी मरोम गुज़ारे वियो सो हाणे वरी उनखे मुंहिंजी सना जे प्रेसिडेंट सां ॻाल्हि थी आहे त होपफुली वी विल डू इट इन ईयर और टू वी विल ट्राई टू वर्क ऑन इट ठीकु वकास साहब इहो जेको ज़िक्र कयो डॉक्टर एजाज़ तुर्क साहब त हिकिड़ो वॾो कन्वेंशन थियणु घुरिजे सिंधी डायस्पोरा जो जंहिंजा रूट्स हुजनि इंडिया में हिकिड़ो ॾियारो मल्हायो वेंदो आहे 9 मार्च जेको उहो ॾींहुं आहे जॾहिं गांधी आई गेस त 9 मार्च ते मूंखे सन यादि नथो अचे साउथ अफ्रीका मां इंडिया मोटियो त हुनजो इस्तक़बाल थियो हुननि उनखे हर साल इंडियन डायस्पोरा जो डे करे सेलिब्रेट था कनि ऐं उन्हनि उतां जी गवर्नमेंट बि उन में एंगेज आहे उतां जा सरमाएदार बि एंगेज आहिनि ऐं शागिर्द बि उन में एंगेज आहिनि उहो हिकिड़ो हर साल फेस्टिवल थींदो आहे उन जा उन्हनि मख़सूस मक़सद रखिया आहिनि त ॿाहिरि रहंदड़ कीअं पंहिंजी धरतीअ सां जुड़ियल हुजनि ऐं धरतीअ जा माण्हू कीअं ॿाहिरीं दुनिया जो फ़ाइदो वठी सघनि मेनली इहो उनजो फोकस आहे उन में घणियूं ॿियूं शयूं आहिनि असां वटि सिंध में का अहिड़ो क़िस्म जा ॾिहाड़ा तय थी सघनि था या तव्हांजे ख़्याल में मल्हाइणु घुरिजनि जंहिंमें सभु जेके आहिनि से इंगेज थियनि सिविल सोसाइटी बि इंगेज थिए गवर्नमेंट बि इंगेज थिए ऐं का गॾियल हिकमत अमली ठाहिजे जीअं इंडिया में जो मिसाल आहे अहिड़े का शइ पॉसिबल आहे अहिड़ो को ॻाल्हि ज़ेरे ग़ौर तव्हां वटि हुजे या अहिड़ो को कमु जेको अमल में इहो अची सघे मुंहिंजी गुज़ारिश तव्हांखे इहा थींदी त पहिरियों त असांखे सम्झणु घुरिजे त हज़रत इंसान जी जेका हज़ारे लखे सालनि जी जेका मेराज आहे अचीवमेंट आहे ह्यूमैनिटी जी जेका अचीवमेंट आहे अकॉर्डिंग टू एडवर्ड विल्सन हार्वर्ड जो प्रोफेसर आहे जंहिं किताबु लिखियो आहे पर्पज़ ऑफ ह्यूमन एग्ज़िस्टेंस त उन जी जेका एपिक अचीवमेंट आहे उहा आहे इंसान जो समाज जो ठाहिणु यानी समाज सोसाइटी जेका बादशाहनि कान क्रिएट कई इंसाननि क्रिएट कई ऐं उन समाज जो जेको बुनियादी अंसर आहे उनखे चइबो आहे डिवीज़न ऑफ लेबर डिवीज़न ऑफ लेबर में मतिलबु आहे त समाज तरह या फैमिली तरह ठाहे सघंदव जेको सभु को पंहिंजे ज़िमेदारी जो कमु करे त ईअं जेको तव्हांजो सुवालु आहे त भई डायस्पोरा खे कीअं लोकेट कजे त उन डायस्पोरा जी जेका कंप्लीट कहाणी जेका मुंहिंजे सोच में आहे जेका पलीज साहिबु सुर जेको ॻायो आहे लतीफ़ जो उन में हुन ॿुधायो आहे त ॾुखोयल धुर जेका आहे उहा ॾुखोयल धुर जेका आहे उहा हूंदी हुई जेके वणजारा वेंदा हुआ उन्हनि जे पोयूं इंतज़ारु करण वारा मायूं या उन्हनि जी फैमिली उहा ई ॾुखोयल धुर त इन सॼी कहाणीअ में जेका ॾुखोयल धुर असांजी जेका आहे उहा आहे असांजो मारवड़ा जेके ॿारनि में वेठा आहिनि नौजवान जेके आहिनि उहे आहिनि मुंहिंजे ख़्याल में इन कहाणी खे कंप्लीट करण जे लाइ असांखे हींअर 21st सेंचुरी में न रुॻो मौक़ो मिलियो आहे पर इहा चैलेंज आहे त असीं नेटवर्क सोसाइटी करे उन्हनि खे कंहिं नेटवर्क में आणे सघूं था ऐं भाई त उहो असांजी ज़िमेदारी पहिरीं आहे उहा डायस्पोरा वारी ज़िमेदारी नंबर 2 आहे त मां चैलेंज कंदुसि दोस्तनि खे ऐं तवजो ॾियनि त असांजो जेको जंहिंखे तव्हां रूरल था चओ या अंदरून ॿाहिरून सिंध था चओ या जेको बि चओ था उनखे तव्हां हींअर इलेक्ट्रॉनिकली कनेक्ट जो मौक़ो मिलियो आहे तव्हांखे तव्हां उनखे नेटवर्क में आणे सघो था जेकॾहिं उहो नथा आणे सघो त तव्हां सदाईं ॾुखोयल धुर रहंदव
ऐं इहो कॾहिं बि कंप्लीट कहाणी न थींदी। इहो आहे मुंहिंजो जवाबु। डॉक्टर साहब ही आख़िरी राउंड पियो हले छो जो हिन खां पोइ हिकिड़ो थिएटर बि थियणो आहे ऑलरेडी असांजो सेशन लेट आहे। जी एजाज़ साहब कुझु चवणु चाहिनि पिया मुख़्तसरन। डॉक्टर साहब जन ॻाल्हाईंदो आई विल गिव वन लास्ट मैसेज उन खां पोइ ॾींदो। जी जी मुंहिंजो इहो ई सुवालु आहे त असां वटि हिते यानी असां अक्सर कयूं था रुगो शिकायत कंप्लेंट्स। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इन सां मसइला हल न थींदा। हल मसइला तॾहिं थींदा जॾहिं असां एफर्ट वठूं कुझु न कुझु कोशिशि कयूं। त हींअर जेके बि असांजा प्रॉब्लम्स आहिनि ख़ासि तौर ते जेको सेशन आहे उन सां रिलेवेंट मां चवां त इहो रुगो चई छॾणु त हुकूमतूं कम जूं न आहिनि। इहो रुगो चई छॾणु त माण्हू कुझु करण लाइ तयारु न आहिनि की काफ़ी न आहे। असां ई माण्हू आहियूं ऐं असां जहिड़ा माण्हू ई हुकूमत में आहिनि। छा करणु घुरिजे जो असां ख़ासि तौर ते सिंध गवर्नमेंट खे क़ाइल करे सघूं त हिकिड़ो अहिड़े क़िस्म जी डायस्पोरा सिंधी डायस्पोरा सां हिकिड़ी नेटवर्किंग कीअं स्ट्रॉन्ग थी सघे ऐं उन जा जेके बि फ़ाइदा आहिनि हितां जो नौजवान कीअं हासिलु करे सघे। असां पंहिंजी टूरिज़म खे प्रोमोट करे सघूं था हिते ऐं उहे रोल्स जेके असांजी सिंधी डायस्पोरा उते क्रिएट करे सघे थी उन हवाले सां असां वटि हिते डायरेक्ट फॉरेन इन्वेस्टमेंट अची सघे थी। ठीकु आहे ज़रूरी न आहे त असांजो सिंधी माण्हू उते जेको ॿाहिरि वेठल आहे उहो करे पर असांजा जेके सिंधी दोस्त वेठा आहिनि उहे लॉबिंग करे सघनि था उते त हिते कहिड़े क़िस्म जी इन्वेस्टमेंट जी ज़रूरत आहे उहा थियणु घुरिजे। ऐं इहे वॾियूं ॻाल्हियूं आहिनि इन में गवर्नमेंट खे साइड लाइन करे असां इहे कम नथा करे सघूं। उन्हनि सां कीअं इंगेज थिजे उन्हनि खे कीअं जेको आहे सो क़ाइल कजे कहिड़ा एफर्ट्स वठिजनि। गवर्नमेंट खे कीअं इंगेज कबे। हा I mean, असांजो प्रॉब्लम इहो रहियो आहे बेसिकली इन द लास्ट 30-40 years में असांजो प्रॉब्लम इहो रहियो आहे एटलीस्ट सना जो प्रॉब्लम इहो रहियो आहे त जॾहिं को पॉलिटिकल प्रॉब्लम थींदो आहे त 3-4-5 माण्हू अची वेंदा आहिनि। इन भेरे बि इहो ई थियो त हिकिड़ो जलसो कयोसीं जुलूस कयोसीं ऐं पोइ मोटी वियासीं। नो आई मीन जे मूं जहिड़ा माण्हू हुकूमत में हुजनि हा त यकीन करियो इहो मसइलो अॼु हिते न हुजे हा। तमामु ॾुखिया माण्हू आहिनि तमामु मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि सची ॻाल्हि आहे पर दैट डज़ नॉट मीन जेको सेंसस लाइ बचियोसीं ग़लति पियो थिए सभु कुझु सही ग़लति आहे पर हिन जो मतिलबु इहो कोन्हे त घर वेही रहो। यू मस्ट रजिस्टर योर सेल्फ ऐं इन तरीक़े सां इहो तमामु ज़रूरी आहे त न रुगो डायस्पोरा पर द लोकल पीपल त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे उनखे इंगेज कोन कंदासीं। बहरहाल एजुकेशन मिनिस्टर उहो आहे असांखे स्कूल खपे वील हैव टू गो एंड टॉक टू देम सो उन्हनि खे इंगेज करिणो आहे कंहिं बि तरीक़े सां इंगेज करिणो आहे ऐं असांजी रिस्पॉन्सिबिलिटी इहा आहे जो असीं वेरी सॉरी टू से पर असीं जॾहिं पर्ची मोकिलियूं था असांखे जल्दी था सॾाइनि सो वी शुड गो एंड टॉक टू देम एंड इंगेज देम इन कंस्ट्रक्टिव वे। सो येस दैट इज़ आवर रिस्पॉन्सिबिलिटी योर रिस्पॉन्सिबिलिटी एंड वी शुड डू इट। एजाज़ साहब तव्हां कुझु एड पिया करणु चाहियो। हा मां इहा वलीद हिकिड़े लिहाज़ सां उहा ॻाल्हि करे बि छॾी। मुंहिंजो हिकिड़ो न्यापो या मैसेज जेके सिंधी नौजवान या सिंध जे में रहंदड़ सिंधी आहिनि त सना जे लिहाज़ सां मां हिकिड़ो मैसेज ॾींदुसि। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका दो इट्स अ सोशल कल्चरल ऑर्गेनाइजेशन पर असां सिंध वासियुनि सां ॻंढियल आहियूं ऐं ई मां नारेबाज़ी जी ऐं सख़्तु ख़िलाफ़ु आहियां। नारा न हणणु घुरिजनि जी वलीद चयो त वी शुड इंगेज विथ सिटिंग गवर्नमेंट एंड बिकॉज़ उन्हनि खां ई असांखे मुतालबा करणा उन्हनि सां ई ॻाल्हाइणो आहे उन्हनि सां ई स्कूलनि इस्पतालुनि ऐं ॿियनि ॻाल्हियुनि इंगेज थींदासीं। पर इन चवण खां पोइ आउं इहो चवंदुसि त सिंध में जॾहिं जेके बि का ज़्यादती थी उहा ॿिटो निज़ाम हुजे उहो ॿेट हुजनि सेंसस हुजे कालाबाग डैम हुजे ॿोली जो मसइलो हुजे सिंध में डेमोक्रेसी जो मसइलो हुजे सिंध में जेके किडनैपिंग इलीगल किडनैपिंग जेके इदारा कनि था इहे जेके बि मसइला आहिनि उनमें सिंधी डायस्पोरा इज़ विथ यू ऐं असीं हर मुमकिन कोशिशि कंदासीं लोकली इंगेज थींदासीं हुकूमत सां बिकॉज़ दे आर द वन उन्हनि सां ई ॻाल्हाइणो पवंदो। हिन मुल्क जा असीं रहवासी आहियूं कानूनी तरह सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं जेके इन्हनि हिते असांजो इहे न मञूं त असीं इंटरनेशनल इदारनि में बि वेंदासीं जेके
सही ॻाल्हियूं आहिनि, क़ानूनी ॻाल्हियूं आहिनि। असीं कंहिं बि क़िस्म जी वी आर नॉट सेपरेटिस्ट, असीं कंहिं जा ॿिए कंहिं मुल्क जा या कंहिं एजेंसी जा एजेंट कोन आहियूं। असीं आहियूं एजेंट, सभु एजेंट आहियूं, सिंध जा एजेंट आहियूं। तो सिंध में जेकॾहिं का बि नाइंसाफ़ी थींदी त सिंधी डायस्पोरा इज़ विथ यू, विथ आवर ब्रदर्स एंड सिस्टर्स लिविंग इन सिंध। कयूं मूंखे हिकिड़ी शइ मिस करे वियो, फोर्स्ड कन्वर्जन्स, दैट इज़ अ वेरी इंपॉर्टेंट इशू। एंड मुंहिंजे ख़्याल में ही जेके हाणे आख़िर में ॻाल्हियूं थियूं, इन ई नोट ते असां हिन सेशन जो इख़्तिताम कयूं था। तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां ॾाढी मुफ़ीद ॻाल्हियूं हुयूं ऐं डिस्कशन रहियो। इन काफ़ी नवां एवेन्यूज़ खोलिया आहिनि ॻाल्हियुनि ते गौर वीचार करण लाइ, सोचण लाइ। ऐं ख़ासि तौर ते आख़िर में जेका बिल्कुलु डॉक्टर एजाज़ ऐं डॉक्टर वली इहा ॻाल्हि कई त उन्हनि जो जेको सिंध जा जेके पॉलिटिकल इशूज़ आहिनि उन में नो डाउट त जेके अमेरिका में असांजा सिंधी आहिनि, साना जा साथी, उन्हनि हमेशह भरपूर शिरकत, न सिर्फ़ु शिरकत कई आहे पर एज़ अ पार्टी बि सिंधियुनि सां असां सां हिते गॾु बीठा आहिनि। ऐं असांखे उमेदु आहे त ही जॾहिं असां पंहिंजो अञा इन क़िस्म जी नेटवर्किंग वधाईंदासीं ऐं माण्हुनि खे माण्हुनि सां जोड़ींदासीं त असां अञा वधीक मज़बूत थींदासीं। थैंक यू सो मच वंस अगेन। थैंक यू साईं, थैंक यू।